ज़ुमर ज़ुख़्रफ़ सूमरा कुल जिनी जो कूत फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम साणीअ में साबूत जुंबी विया जबरूत में माणियाऊं वलकूत लगा में लाहूत पखा पहाड़ सुर मारी जो ही बैत सभिनी सजन जे नाम। दोस्तों, शाह साईं जी शायरी जे हर लफ़्ज़ हर सिट में का न का मसलत ऐं हिकमत आहे, त पोइ इहो मुमकिन ई न आहे त बैतनि या वायनि में क़ुरान करीम ऐं हदीस शरीफ़ जे आयतुनि जो इस्तेमाल जो को ख़ासि मक़सदु उन में पिनहान न हुजे, इहो मुमकिन न आहे। सुरमारी जे हिन बैत में ज़ुमर ज़ुख़्रफ़ जे सिरे सां तक़रीबन अहिड़ा 7-8 बैत आहिनि। तिन जे इस्तेमाल में का न का त हिकमत हूंदी। अचो त उन हिकमत जी ॻोल्हा करियूं। साईं अल ज़ुमर क़ुरान पाक जी 39 नंबर सूरह आहे ऐं उन जी लफ़्ज़ी माना आहे टोला, जथा या गिरोह। जॾहिं त हिन सूरत जो ख़ालिस मज़मून जेको आहे सो तौहीद जो ज़िक्र, अख़लास ऐं दिलि जे गहराइयुनि सां मञणु, तस्लीम करणु ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे हर हाल में यादि करण जो आहे। अल ज़ुख़्रफ़ क़ुरान पाक जी सूरह नंबर 43 जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे सोना ज़ेवर या सिंगार। जॾहिं त हिन जो ख़ासि मज़मून आहे बुराइयुनि ऐं जहालत जो ख़ात्मो, कुफ़ार जिन इस्लाम ख़िलाफ़ साज़िशुनि जो जोॻो तदारक करण जो हुकुम। हिन में हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ अचे थो कुल क़ुरान पाक जी सूरह अख़लास 112 नंबर सूरत आहे, जंहिंखे सूरह तौहीद बि चइबो आहे। हिन में अलाह ताला जी तौहीद जो हिकु अहिड़ो जाम तसवर ॾिनो वियो आहे जेको क़ुरान करीम में अहिड़ो ॿिए कंहिं बि सूरह में न आहे। यानी अल्लाह हिकु आहे, अल्लाह सभ खां बेनियाज़ आहे, सभिनी जी पनाह ऐं सभिनी ते फ़ाइक़ ऐं मथाऊं आहे, आला ऐं बरतर आहे ऐं न हिन मां को ॼाओ आहे न ई हू कंहिंजो ॼायल आहे ऐं हुनजो को हमसर या बराबरि न आहे। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम सूरह अल बकर जी आयत नंबर 152 माना आहे त तव्हां मूंखे यादि करियो त मां अल्लाह तव्हांखे यादि करियां। लफ़्ज़ साबूत अचे थो जंहिंजी माना आहे बरक़रार रहणु, मुहकम ऐं मज़बूत रहणु। जबरूत सूफ़ी आला जी मंज़िल जो नंबर 3 नंबर मंज़िल ऐं मलकूत आलिमुल ग़ैब फ़रिश्तनि ऐं मलाइकनि जो मक़ाम, इहा आहे मंज़िल नंबर 2 ऐं लाहूत ज़ात इलाही जो मक़ाम, इहो सूफ़ी तरीक़े जी 4थी मंज़िल आहे। मथे ॼाणायल वज़ाहतुनि बैदि हिन बैत जी माना थींदी त ऐं उमिरि असां माण्हू क़ुरान पाक जे सूरह ज़ुमर ज़ुख़्रफ़ ऐं अख़लास जे अहकामनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदड़ आहियूं ऐं असांजो कुल जेको सूरह अख़लास जो ॼण त असांजी क़ुवत आहे, असांजो खाधो आहे। सॼो ॾींहुं असां हुनखे ॻायूं ऐं हुनखे पढ़ूं। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम ऐं इहा जेका आयत आहे इन जो विर्द कंदा था रहूं, जीअं रब साईं चयो आहे त मूंखे यादि करियो त मां तव्हांखे यादि करियां।
ऐं असांजे साणे सॼे में इहा जेका सा तव्हांखे साबिती मिलंदी त असीं अलाह जा मञींदड़ आहियूं ऐं इन आयत जा पूरा पूरा यानी उन ते अमल दरामद कंदड़ आहियूं। अच्छा, वरी जुंबी विया जबरूत में माणियाऊं मलकूत। यानी जबरूत जेको आहे सो सूफ़ी आला जी टी मंज़िल आहे ऐं मलकूत जेका आहे सा आहे 2 नंबर जेका सूरज मक़ाम जेको आहे सालकनि जो। हाणे हिन मौजूदु जेका असांजे बैतनि जी माना थींदी, हिन बैत जी माना थींदी ऐं उमिरि सुमरा असां मारू माण्हू त हीअ जेके क़ुर जी जेतिरियूं बि आयतूं मथे आयूं आहिनि, पूरी सूरतूं आयूं, असां उन ते पूरा लहंदड़ इंसान आहियूं ऐं मुंहिंजे मारोड़नि इन्हनि ते अमल कंदे आलमे जबरूत, आलमे मलकूत ऐं आलमे लाहौर ताईं वञी पहुता आहिनि। हू सूफ़ी मंश माण्हू आहिनि, हुननि पंहिंजा पखा उते वञी अॾिया आहिनि ऐं तूं उन्हनि सां ज़्यादतियूं करीं। तोखे ख़ौफ़ ख़ुदा न आहे छा? ये लतीफ़ जी ॿोली।